द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। अखर खजानो 191। अॼु जा सिंधी अखर आहिनि सूअर जा वार या सख़्त सिधा वार, टाकणो भुरंदड़ या नाज़ुक, ॻाल्हि कढणु या ॻाल्हि चोरणु, वेकिरो या कशादो, रिसालो या चोपड़ी। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। ॾंद साफ़ करण वारे मुकलम मतिलबु बुरुश में सख़्तु वार हुजण ते मारुनि मां रतु निकिरी सघंदो आहे। शीशे जो सामान नाज़ुक लिखियो वेंदो आहे छो जो टाकणो हुजण सबबु हल्को दग लॻण ते टुटी पवे थो। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। राम त गोपाल जी धीउ सां पंहिंजे पुट जी शादीअ जी ॻाल्हि चोरण जो मौक़ो पियो ॻोल्हे। घनश्याम घर ठाहिण वक़्तु ध्यानु ॾिनो हर कमिरो वेकिरो ऐं सनान कोठी कशादी हुजे। सालानो सभा में मेंबरनि खे संस्था जे कमनि जी जानकारीअ वास्ते छपियल चोपड़ी ॾिनी वई। सिंधियत सुहिणी रहे।